अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़िम बलिकार और यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़िम साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, मुसलमान मुल्कनि जी मुलाक़ात थी वई जी जेका एक्सपेक्टेड हुई तमामु घणी, ऐं ज़ाहिर आहे ट्रंप ॿाहिरि निकिरी चयो बि त भई मुल्क मसइलो हल करे सघनि था। उहो पाण स्पीच में बि चयो हुई त गाज़ा जो बसि हाणे मसइलो हल करिणो आहे, सो करिणो आहे। पर ज़ाहिर आहे ट्रंप जी ॿियनि गुफ़्तगुनि मां त काथां बि इहो महसूसु न पियो थिए त हू काथे को फ़लस्तीन खे एडजस्टमेंट टू स्टेट जेका ॻाल्हि निकिरी सघे थी या छा निकिरी सघे थो, फ़िलहाल त रुॻो गाज़ा जी ॻाल्हि हले थी। जी, डोनाल्ड ट्रंप कल पंहिंजी जेको UN जी जनरल असेंबली में बि जेको ख़िताबु कयो, उनमें जेको गज़ा जे हवाले सां ॻाल्हाई, ऐं पोइ जेको 6 इस्लामी मुल्कनि जे सरबराह जंहिंमें पाकिस्तान बि शामिलु हो, उन्हनि जे सरबराहनि सां जेको गुफ़्तगू कई ऐं जेको पाण अची थोरो ॿुधाई त ॿाहिरि अंदरि मूं छा ॻाल्हायो आहे, ॿिन्ही जायुनि ते हुनजी पोज़ीशन साॻी हुई। हू गज़ा जे मसइले जो हल सिर्फ़ु चए थो त जेके यरमग़ाली आहिनि, जेके होस्टेज आहिनि इज़राइली, जेके हुननि वटि हमास वटि आहिनि, उहो छॾाइणो आहे ऐं बाक़ी ॻाल्हि पोइ जी आहे। यानी हू गज़ा जो मसइलो, जेके हज़ारे लखे माण्हू ॿार बच्चा औरतूं मरनि पियूं या मरी चुकियूं आहिनि, या हुननि खे नसल कशी थिए पई या फ़ाका कशी करे हुननि खे मारियो पियो वञे, उहो डोनाल्ड ट्रंप लाइ उहो मसइलो न आहे। हू आहे त हू जेके होस्टेज आहिनि, यरग़माली आहिनि, यरग़माल थियल आहिनि इज़राइली हमास वटि, उहो छॾाइणु दरअसल मसइलो आहे। हीअ जेके 1.5-2 लख माण्हू मरी विया आहिनि, इहो मसइलो कोन्हे, ऐं जेके अञा 1.5 ॿिया मरी वेंदा, उहो मसइलो न आहे डोनाल्ड ट्रंप जो। सो हू चए थो त हीउ मसइलो हल थी वेंदो ऐं वॉर विल एंड, जंग बंदी थी वेंदी। मूंखे हैरत, हीअ जेका अंदरि मीटिंग थी हुन में बाक़ी गुफ़्तगू त अलाए छा थी, लेकिन जेका थोरी क्लिप आवाज़ ॿाहिरि आयो, जेको हुन क्लिप हली पए, त उन में क़तर जो शायदि अमीर आहिनि, हू बि चवनि पिया त वॉर शुड एंड, जंग ख़तमु थियणु खपे, ऐं असीं तव्हांजी, ट्रंप खे चए पियो, तव्हांजी क़ाइदाना सलाहियत में यकीन रखूं था, तव्हां इहो करे सघो था। मूंखे सम्झ नथो अचे त छा मुसलमान मुल्क एतिरी हिमत बि नथा करे सघनि जो हू फैक्ट चवनि त ही जंग न आहे, ही हिकिड़ो जेनोसाइड, हिकिड़ी नसल कशी थिए पई, इहा बंदि थियणु खपे। हा, हुननि जा होस्टेज आहिनि, छुटणु खपनि, उन ते त कोई इख़्तिलाफ़ न आहे, पर बेसिकली कॉलिंग इट अ वॉर, हिन खे जंग जो नालो ॾियणु ख़ुदि हिकिड़ी हक़ीक़त खे लिकाइणु आहे। सो अगरि डोनाल्ड ट्रंप हिन खे जंग चए थो या इज़राइल हिन खे जंग चए थो त उहो त ठीकु, पर इस्लामी मुल्क या जेके न्यूट्रल मुल्क आहिनि, उहे हिन खे जंग कीअं था चई सघनि। सो जंग में त 2 धुरियूं विड़ी रही हूंदियूं आहिनि, पोइ हिननि जा माण्हू मरंदा आहिनि, हुननि जा माण्हू मरंदा आहिनि, पोइ हिकिड़ो केरु हावी हूंदो आहे, केरु घटि हावी हूंदो आहे, पोइ हुन में सीज़फायर थींदो आहे, पोइ ट्रूस थींदो आहे, पोइ जंगबंदी थींदी आहे, पोइ अलिफ बे। हिते त सिर्फ़ु इज़राइल खे पंहिंजी बमबारी बंदि करणी आहे, उन्हनि खे खाद खुराक ॾियणो आहे, पोचण ॾियणो आहे। मसइलो त इहो आहे, हुननि खे हुनजा यरग़माली छॾणा आहे। लेकिन सो हू इज़राइल त एॾी मतिलबु जुनूनियत ते लथल आहे त पाण त हुननि खे बुखियो मारे पियो फ़लस्तीन गज़ा वारनि खे। पर हू जेके फ्लोटिला आहे, फ्लोटिला जेको 8-10 अलाए केतिरियूं हुन में बोट्स ऐं शिप्स ऐं ॿेड़ियूं आहिनि जेके गॾु वञनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं, पाकिस्तान मां बि वियल आहिनि, उन्हनि हुन यानी हिकिड़ो कारवां आहे ॿेड़ियुनि जो, उन ते बि ड्रोन अटैक कया अथसि। इन खां पोइ अॼु मूं किथे पढ़ियो पिए त शायदि इटली जेको आहे, हुन पंहिंजी नेवल शिप मूव कई आहे हिननि जी प्रोटेक्शन लाइ। बहरहाल हाणे इहा ॾिसूं त छा केतिरी ॻाल्हि सही आहे, केतिरी हिन में। सो ॻाल्हि इहा आहे त हू त हुनखे फ़ाका कशी कराए पियो, त जंगबंदी छा जी, हीअ त नसल कशी बंदि थियणु खपे न। हाणे ऐं ट्रंप इहो नथो ॿुधाए, ट्रंप हीअ चए थो त हीअ 6 मुल्क जेके आहिनि इहे ताक़त ऐं अहमियत रखनि था जो ही जंग बंदी कराए सघनि था ऐं होस्टेज छॾाए सघनि था, पर देन वॉट नेक्स्ट, पोइ छा ही 6 मुल्क वेही बाद जो बि मसइलो। सो आउं इहे सम्झां थो त छा, मतिलबु सम्झां नथो, आउं हिकिड़ो सुवालु उथारियां थो त छा ही 6 मुल्क हमास ऐं नेतन्याहू जे विच में टियाकड़ी जो कमु कंदा? ऐं छा जेके सोल्यूशन्स टियाकड़ी में जेको फॉर्मूला रखियो वेंदो उहो इहो हूंदो त ही 6 मुल्क जेके आहिनि हू माइनस हमास,
गज़ा जो कंट्रोल संभालींदा, या इहो थींदो त ही गज़ा त हाणे थी वियो इज़राइल जो, यस, बाक़ी इज़राइल वेस्ट बैंक ऐं ॿियनि हंधनि ते हमिलो न करण जी थोरी घणी यकीन दहानी कराईंदो। बस कुझु हिन टाइप जी गुफ़्तगू न, हाणे उहो छा आहे, लेकिन हीअ ॻाल्हि पंहिंजी जाइ ते यासिर साहिबु, ही भले हुकुमरान छा पिया सोचीनि छा न पिया सोचीनि, दुनिया में जे तेज़ी सां पब्लिक ओपिनियन हिन जे ख़िलाफ़ु थिए पियो, मतिलबु इटली में ई कल जेको आहे उहो अलाए केतिरा पुलिस वारा ज़ख़्मी करे छॾिया आहिनि, लखे माण्हू निकिरी आया आहिनि रोडनि ते, यूरोप अमेरिका सॼी दुनिया में। सो आई थिंक जेका आइसोलेशन जी ॻाल्हि पाण कई पिए कल बि, त इज़राइल त बिल्कुलु, ऐं ही नेक्स्ट स्टेज में तव्हां हिन ॻाल्हि जी तवक़ा कयो त ट्रेड सैंक्शन्स अमेरिका न बि हणे, इज़राइल जे गुड्स जो थी सघे थो त तिजारती बाइकॉट थिए, ऐं को अहिड़ो हादसो थी वञे, मिसाल अगरि ही नेवल शिप इटली वारी वञे पई, जीअं मूं पढ़ियो, हाणे ख़ुदा ख़बर अॼुकल्ह फेक न्यूज़ बि हलंदियूं आहिनि, ऐं इज़राइल हुन ते रिएक्ट करे छॾे, सो केॾी महिल बि को एक्सीडेंट बि थी सघे थो। सो इज़राइल इज़ प्लेइंग ऑन द एज, बिल्कुलु हाणे हिकिड़ी आख़िरी स्टेज ते खणी आयो आहे, ऐं दुनिया जो पब्लिक ओपिनियन इज़राइल बि आइसोलेट थी वियो आहे, ऐं ट्रंप एंड हिस कंपनी बि आइसोलेट थिए पई। अगरि इहा ई रवैयो रखंदी त कॉलर असां गुलाम हुसैन चांडियो जी, चांडियो साहब छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो इहो आहे अर्ज़ु त सॼे मुल्क में ऐं सिंध में ख़ासि तौर ते हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे त वॾियूं वॾियूं हाउसिंग सोसाइटियूं, विकिरा कुशादा रोड, मोटरवेज़, हाईवेज़, इन नमूने सां वधंदड़ आबादी जे पेश नज़र ज़रई ज़मीन पोइ हिकु सौ घटिजे पई इन्हनि मोटरवेज़ हाउसिंग सोसाइटी इन में, त असांजी आबादी वधे पई, त असां मुस्तक़बिल में असांजे लाइ इन ग़िज़ाई खोड़ पैदा थींदी। ऐं उन सां गॾु हिकिड़ो अर्ज़ु ॿियो बि आहे जेको आउं वज़ाहत कयां त टियों ॾींहुं मूं फ़ोन कई त जेके बि जंगली जानवर आहिनि, हिलाल ऐं पखी ऐं जेको साइबर खां आयल पखी, उन्हनि जो गैर क़ानूनी शिकार रोकण जे लाइ बहितर इहो आहे त उन्हनि जी कानूनी तरह सां परमिशन ॾिनी वञे त उन्हनि जी फार्मिंग करे सघिजे। अहिड़े नमूने सां बेरोज़गार नौजवान वेटनरी डॉक्टर ऐं फार्म हाउस क़ाइमु थींदा त मज़दूरनि खे, लेबर खे हिकु सो रोज़गार मिलंदो, ऐं असां एक्सपोर्ट बि करे सघूं था मुल्की ज़रूरतुनि खे। ठीकु आहे जी चांडिया साहब, तव्हां जेका ॿी ॻाल्हि उन ॾींहुं बि कई त हिननि जी फार्मिंग थियणु खपे, ऐं हंटिंग त लाइसेंस उअं ई खपंदो आहे, मूंखे ख़बर न आहे त अगरि बिना परमिशन जे त कहिड़े बि शिकार नथो करे सघिजे, जेसि ताईं मुंहिंजी अक़ल कमु करे थी, पर असां वटि केरु पुछे कोन थो। लेकिन तव्हांजी मशवरो बिल्कुलु ठीकु आहे त फार्मिंग थियणु खपे, लेकिन हू हिकिड़ा परदेसी पखी जेके अचनि था साइबेरिया, उन्हनि खे त आई डोंट नो उनखे तव्हां कीअं क़ैद करे वठंदो हिते ईंदा आहिनि हिकिड़े मौसम में, ऐं हिकिड़े मौसम खां पोइ हुननि खे असुली तौर ते वापसि वञिणो आहे, तव्हां उन्हनि खे रखी कीअं वठंदो? सो मूंखे ख़बर न आहे इहो हाउ डज़ दैट वर्क, लेकिन अदरवाइज़ शयूं ठीकु आहिनि। अगरि तव्हां लोकल फार्मिंग बि कयो था, पोइ छा फार्मिंग कराए पोइ शिकार कराईंदव छा? मूंखे हीअ ॻाल्हि थोरी ॿिए भेरे ॿुधाईंदा साईं चांडियो साहब। ॿी ॻाल्हि इहा त हू ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी दुरुस्त आहे त जीअं जीअं हाउस इन रोड सां त एतिरो नथो थिए, पर जेके हाउसिंग स्कीम्स स्पेशली असांजे शहरनि, जीअं जीअं शहर एक्सपेंड कनि पिया त असांजी ज़रई ज़मीन तेज़ी सां कमर्शलाइज़ थिए पई, ऐं हुनखे एग्रीकल्चर कैटेगरी में चेंज करे कमर्शियल हुन में पैसा वैसा जेके सरकारी दफ़्तरनि में दरबारी ऐं सरकारी ऐं गैर सरकारी पैसा रिश्वतूं सभु ॾेई करे त तेज़ी सां ज़मीनूं जेके आहिनि उहे ही थियनि पियूं, ज़रई ज़मीनूं हाणे कमर्शियल थियनि पियूं, छाकाणि माण्हुनि खे ज़रात में एतिरी उपत थिए कोन थी। ओचितो हिकिड़ो एकड़ ज़मीन जेको आहे उहो शहर जे वेझो अचे थो त उहो 2-2 करोड़ रुपए जो थी वञे थो, माण्हू चवंदा यार हीअ त फर्स्ट क्लास थी वियो कमु। लेकिन हिन खे डिस्करेज करण जी ज़रूरत आहे। असांखे एलिवेटेड शयूं जीअं दुनिया में थियो त बजाए ही वॾा वॾा प्लॉट करे ॾियण जे एलिवेशन ॾे बिल्डिंग्स खणी वञणियूं पवंदियूं, छाकाणि आबादी त आहे, माण्हुनि खे ज़रूरत आहे घरनि जी, पर हाणे फ्लैटनि में रहण जी असांजे बराड़ी में माण्हुनि खे आदत बि कोन्हे। त लेकिन ईअं अगरि ज़मीन हली वेंदी सॼी त वाक़ई में हिते फूड सिक्योरिटी जो इशू, ख़ुराक मतिलबु उपत घटि थी वेंदी। 28 करोड़ वात आहिनि जिन्हनि खे फीड करिणो आहे हिन मुल्क में, ज़रात ईअं ज़रई ज़मीन ईअं घटिजंदी वई त
मसइलो थींदो। ऐं त तक़रीबन हर शहर में थियो ॼण सॉर्ट ऑफ हिकिड़ो बूम आयो हैदराबाद एतिरो एक्सपेंड करे वियो, कराची एक्सपेंड करे वियो, लड़कणो एक्सपेंड करे वियो, मन सोसाइटी खुलंदी हुई, पर इवेंचुअली डिमांड त कान्हे जहिड़ी इकोनॉमी आहे अगरि ॾिठो वञे त। ॾिसो इहो वरी हिकिड़ी ठीकु आहे त पोइ रियल स्टेट जी वैल्यू वधे पई या घटिजे पई उहो त हिकिड़ी अलॻि बहस आहे, लेकिन ज़मीनूं त तव्हांजी ज़रात त ख़तमु वई थी वई न। यस ऐं शुरू में वॾी माण्हुनि खे मिली बि ROI मिली आहे, पहिरियों त माना ईअं पैसा त जाम मिलिया माण्हुनि जिन्हनि खे सही जॻह ते सही अंग मिली आहे। ऐं वरी अगरि मईशत थोरी बीहंदी ऐं लेकिन मसइलो पाण हुन ॻाल्हि ते न पिया वञूं, रियल स्टेट जे बिज़नेस खे न पिया डिस्कस कयूं, पाण त इहा ॻाल्हि पिया कयूं त अगरि ईअं ज़मीनूं कन्वर्ट थींदियूं वेंदियूं ज़रई ज़मीनूं कमर्शियल में मसइलो त थींदो। हा इवेंचुअली फूड सिक्योरिटी इशू थींदो, इहो त हिकिड़ो फैक्ट आहे। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई त जेका दुनिया जे हवाले सां इहे सॼियूं पाकिस्तान अॼु इहा बि 2 ॾींहंनि खां ख़बरूं बि हलनि पियूं त प्राइम मिनिस्टर साहिब जी हथल इम्कान इहा बि कोशिशि आहे त किथे न किथे ट्रम्प सां गॾु कुझु ज़ाती क़िस्म जी का तस्वीर बि अची वञे, उहा बि अॼु अची वई, हिकिड़ी वीडियो अची वई, इसाक डार साहिब बि हथ मिलाइनि था पिया। हाणे अगरि अज़्यूम कजे त हिन मीटिंग में अंदरि जेको ट्रम्प चयो त भई गाज़ा एंड इट फिक्सेटेड ऑन गाज़ा अगरि सोल्यूशन ई कोई ॾिसणो आहे, राइट नाउ इहो बि महसूसु थिए थो त ट्रम्प कोई इसराइल जे हवाले सां लचक या इसराइल खे घटिताई ॾेखारण जे हवाले सां का शइ अञा ताईं फील कोन थो कराए जंहिंमें उहो इसराइल खे कुझु प्रेशराइज़ करे सघे ऑन मीडियम किसी टर्म्स। हीउ जेको थियो हुयो पैक्ट सऊदी जो पाकिस्तान जो, किथे न किथे इहो एक्सपेक्टेशन हुई त कुझु लेवरेज पाकिस्तान क्रिएट कई, कुझु सऊदी मिडल ईस्ट हिकिड़ी मिलिट्री लेवरेज क्रिएट कई हूंदी इन आइज़ ऑफ ट्रम्प, उहो महसूसु न थियो। ॾिसो न हू जेका हिकिड़ी वीडियो शहबाज शरीफ़ साहिब जी हले पई, प्राइम मिनिस्टर साहिब जी जेको ट्रम्प सां हथ में हथ मिलाए, हाणे चवनि था 36 सेकेंडनि जो आहे, सॼो जेको फोटो सेशन आहे या ॾेखा आहे उहो 36 सेकेंडनि जी बादशाह सलामत ट्रम्प साहिबु बीठा रहिया ऐं 36 सेकेंडनि में सॼी दुनिया जो मसइला हल करे वरिता, पूरो मिंट बि कोन थियो। सो 36 सेकेंडनि में सॼो मसइलो हल थी वियो हूंदो दुनिया जो, ऐं पाकिस्तान पंहिंजो मौक़ुफ़ बि रखी वरितो हूंदो, लेकिन पर हथ में हथ ॾिनल आहे तंहिंजे करे हुनखे हाईलाइट कयो पियो वञे त ॾाढा पर्सनल मामलात आहिनि। डोनाल्ड ट्रम्प ज़ाहिर पाकिस्तान खे अहमियत त ॾिए पियो न, ऐं हिन खां अॻु असांजे फील्ड मार्शल सां बाक़ाइदा 2 कलाक केतिरा कलाक 1 hour something 45 minutes हा पर पौणा 2 कलाक जेको आहे लंच कयो आर्मी चीफ सां, असांजे जनरल आसिम मुनीर साहिब सां डोनाल्ड ट्रम्प। तव्हां 36 सेकेंड त प्राइम मिनिस्टर जा बि ठहनि था न, 36 सेकेंड हिननि सां मिली वरितो अथनि ऐं तारीफ़ कयूं त साईं ॾाढा सुठा आहिनि हीअ आहिनि उहे, हीअ त ॻाल्हि में तारीफ़ में कहिड़ी डोनाल्ड ट्रम्प जी ॻाल्हियुनि में जेको माण्हू कल्ह छा पियो ॻाल्हाए जनरल असेंबली में, तव्हां मूं तुंहिंजी क्लिप्स ॿुधियूं, माना चए थो त हिकिड़ो त हीअ पैरासिटामोल न खाओ। हा पूरो हाणे इहो केतिरो सूह कंदी अमेरिकन गवर्नमेंट खे, इहो वॾो सवाल। अच्छा पोइ चलो इहो हिकिड़ी ॻाल्हि थी वई, चए थो हीअ जेको क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि थिए थी दुनिया में, माहौलियाती तब्दीली जेका सॼी ॻाल्हि आहे, UN हिन खे, यूनाइटेड नेशंस हिन खे हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो वॾो स्कैम आहे, हिकिड़ो जेको आहे ही कौन आहे, फ्रॉड आहे। यानी माहौलियाती तब्दीली नाले दुनिया में का शइ न आहे, हीअ जेको UN जी मुख़्तलिफ़ इदारा, हीअ जेको यूरोपियन यूनियन वारा, हीअ जेको असां वटि न असरात ते पोइ था अचूं, असरात ते चए थो इन जे करे कोन था अचनि, पर हीअ जेको UN वारा, हीअ यूरोपियन यूनियन वारा, ख़ुदि अमेरिकन थिंक टैंक, साइंटिस्ट, हीअ सभु जेके चई रहिया आहिनि, हीअ जेको चवनि था बाबा ओपन कोल माइनिंग सां हीअ नुक़सानु थिए थो, तंहिंजे करे यूरोप में बि बंदि थी, चई पागल आहिनि, हीअ फ्रॉड आहे सभु कुझु। हा जी ग्रीन एनर्जी सॼी फ्रॉड आहे, सॼी ग्रीन एनर्जी फ्रॉड आहे, ऐं हीअ अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। ऐं हिन सां दरवेश आहिनि मुल्क जिन्हनि पंहिंजे पाण खे तबाह करे छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि में अची करे। दिस इज़ डोनाल्ड ट्रम्प, दिस इज़ हेड ऑफ द स्टेट ऑफ सुपर पावर, इफ नॉट ओनली बट द मेजर सुपर पावर ऑफ द वर्ल्ड, यूनाइटेड स्टेट्स जो। चवनि था त माहौलियाती तब्दीली वारी ॻाल्हि सॼो फ्रॉड आहे। हाणे तव्हां अहिड़े माण्हुनि जे बारे में सां छा जेको हिकिड़े एंकर जे हुन सां हटण ते ख़ुशियूं मल्हाए थो ऐं अॼु हुनखे वापसि हुन एंकर खे रखी वरितऊं कल्ह डिज़नी वारनि, हिकिड़ी शो कंदो आहे, उन ते वरी नाराज़ थियो आहे डॉक्टर पूरो हुन ते जेको पंहिंजो बयानु जारी कयो आहे त हीअ ग़लति ॻाल्हि आहे, छो रखियो अथव वापसि हिनखे, ऐं हीअ आहे हूअ छा
जेको माण्हू UN में जेको हिकिड़ो भले न्यूयॉर्क में आहे UN पर हू हिकिड़ो इंटरनेशनल फोरम आहे उते बीह करे पंहिंजे मुल्क जी डोमेस्टिक पॉलिसीज़ ते ऐं बाइडन एडमिनिस्ट्रेशन जेको हुन खां अॻु हुई उन जी बि तनक़ीद पियो करे हुनखे केरु इहो ॿुधाइण वारो कोन्हे सरी तव्हांजी लोकल को कांग्रेस कोन्हे तव्हांजी लोकल को प्रेस कॉन्फ्रेंस कोन्हे तव्हां इंटरनेशनल फोरम ते बि अमेरिका जी पॉलिटिक्स पे डिस्कस कयो सो डोनाल्ड ट्रंप ते को हरूभरू मयार कोन्हे वीचारो टेलीप्रॉम्प्टर भी बंद थी वियो शुरू में इहा बि तव्हां ॾिठी मुंहिंजो एलिवेटर बि बंदि थियो आहे कॉलर हिन साईं आशिक़ लगारी गड़ी खुदा बख्शा जी लगारी साहब छा चवणु चाहींदा साईं काजी साहब खे काजी साहब खां इहो सवाल पुछा करिणो आहे त जेको पाकिस्तान ऐं सऊदी अरब में जेको डिफेंस एग्रीमेंट थियो आहे इन छिते ते पाकिस्तान जे छिते या ओसे पासे में या अरब रियासत हिन जा कहिड़ा असरात मुरतब थींदा आशिक़ साहब ॻाल्हि इहा त ज़ाहिर आहे हर ही हिकिड़ो तमामु वॾो क़दम त आहे ऐं हिन सां मतिलबु हाणे को बि अगरि पाकिस्तान सां हथ चुरान करे थो चाहे हू अफ़गानिस्तान हुजे चाहे हू इंडिया हुजे त माना ॿिए लफ़्ज़नि में हू सऊदी अरब सां बि करे पियो सऊदी अरब वटि फ़ौजी ताक़त एतिरी भले न हुजे पर हू माशी ताक़त आहे माशी ताक़त हुजण सां गॾोगॾु हू अमेरिका जे वेझो हुजण जे करे हिकिड़ो ऐं मिडल ईस्ट में हिकिड़ो मेजर पावर आहे सो फ़र्क़ु त पए थो ईअं ई अगरि कॾहिं महिल इज़राइल खे या कंहिंखे इहो हुजे त साईं असीं सऊदी अरब जो ही हिसो कटे पंहिंजे ग्रेटर इज़राइल में विझी वठंदासीं उन्हनि खे बि थिए थो पर ॻाल्हि जंगनि जी बि सिर्फ़ु न आहे न ॾिसो ही ख़ुदि जेको ही हाईएस्ट लेवल ऑफ कॉन्फिडेंस आहे ॿिनि मुल्कनि जो विच में जॾहिं चइबो आहे त बाबा मतिलबु तूं हिन सां विढ़े जहिड़ो मूंसां विढ़े ऐं मूंसां विढ़े जहिड़ो हिन सां विढ़े त हिक ॿिए ते हिन खां वधीक जेको कॉन्फिडेंस एतमाद ऐं हिक ॿिए सां भाईपी हिन खां वॾी कहिड़ी थींदी त भई तूं मुंहिंजे लाइ जान ॾिजांइ ऐं तुंहिंजे लाइ छेड़ो त वॉर जो मतिलबु त मरण मारण आहे न त जॾहिं हिक ॿिए लाइ मरण मारण लाइ माण्हू तयारु थिए जे नेटो में आहे पर नेटो में फ़ौजूं आहिनि सऊदी अरब जेतिरी बि आहे त हिनजे करे त सऊदी कयो आहे न त छो करे आहे सऊदी असां सां सो हाणे हिन को मुस्लमानी जो जज़्बो त एतिरो न आहे न हिते ज़रूरतनि ते ज़ाहिर मुआहिदा ज़रूरतनि ते ई थींदा आहिनि त हिन सां ज़ाहिर आहे सिर्फ़ु जंगी मामिलो न पर लाज़मन जंहिंखे तव्हां एॾो पंहिंजी सऊदी अरब पंहिंजी सिक्योरिटी लाइ जंहिं ते एतिरो रिलाए करे पियो जंहिं मुल्क ते भरोसो करे पियो पाकिस्तान ते त पाकिस्तान में अगरि को माशी तंगी ईंदी त सऊदी अरब कुझु न कुझु त वंड कराईंदो न सफ़ा त ईअं न थींदो न कॉलन सागर इरफान अली सीलरो शहदादकोट मां जी सीलरो साहब छा चाहींदा खां पहिरीं का साहब खे सलाम क़बूल पर अॼु ॾिठो तव्हां त पंहिंजो बारी पिता बि हिकिड़े शागिर्द नौजवान खे फवाए कढी सरियाम सोशल मीडिया ते हले पियो उनखां बाद उन तोड़े जो माफ़ी वरिती पर हिकिड़े क़िस्म जी ज़रूरत ही सिंध में हिकिड़ो ज़हनियत आहे न जेका हे फर्द वाहिद जो त न आहे ठीकु आहे माफ़ी बि थी वई इहा ज़हनियत इहा कॾहिं ख़तमु थींदी वॾेरे टाइप ज़हनियत त बसि असां माना असां आहियूं ॿिया जेके आम जेको माण्हू आहे उहो बसि असांजे लाइ कुझु बि न आहे उनजी जेका इज़त आहे नफ़्स आहे उहो कुझु बि न आहे त ही आख़िर कॾहिं माना हिकिड़े जदीद दौर में सोशल मीडिया जे दौर में ऐं सरेआम हिकिड़ो थफ वाए कढिजे कंहिं बि इज़त नफ़्स मजरू कजे ही वॾेर की ज़हनियत आख़िर कॾहिं ख़तमु थींदी हिन जो इख़्तिताम कॾहिं थींदो जदीद दौर में बि ही कोन था सम्झनि वॾेरा बहुतार सिंध जा थोरे न थिए सिद्धू साहब ये न पहिरियों वाक़ियो आहे न आख़िरी वाक़ियो आहे ही जंहिं वटि बि थोरी ताक़त आहे उहो भले ओॾी महिल हिकिड़ी स्पर ऑफ द मोमेंट में हुन में हू अहिड़ी हरकतूं थींदियूं आहिनि हे त MPA ऐं इलाइक़े जा भोतार हे सभु आहिनि पर पुलिस वारो पाण अक्सर ॾिसंदा आहियूं माण्हुनि खे कुटे रहिया हूंदा आहिनि अक्सर छा कुझु अर्सो पहिरीं ॾिठो पियो त हिकिड़ी वीचारी फ़क़ीराणी अलाए छा हुई उनखे हिकिड़ो आम माण्हू हो त वॾेरो बि कोन उहो उन कुटे पियो ईअं पाण जिथे जेको ॾाढो आहे उहो करे थो ऐं ग़लति थियो ऐं ज़ाहिर आहे उनमें को ॿ राया त नथा थी सघनि त हाणे जी जस्टिफिकेशन छा बि बारी पिताफ़ी ॾिए पियो त भई पोइ अॻियां हुननि को
हिक ॿिए सां तिखा मिठा थिया त मूं नौजवान खे सॼो मोबाइल मुंहिंजे मुंहं में विझी छॾियो, पोइ हीअं थियो, पोइ जेको बि आर्ग्यूमेंट ॾिए पियो, इहो बारी पिताफ़ी खे या कंहिंखे बि इहो हक़ु नथो ॾिए त हुन सां फिज़िकल थिए। लेकिन आउं हिन जो जेको हिकिड़ो ॿियो पॉज़िटिव पासो ॾिसां थो त उनखां पोइ देरि न कई हिन बारी पिताफ़ी जो वञी माफ़ी वठे ऐं तॾहिं ते ऐं माण्हुनि जे विच में असां वटि इहो रवाज बि न हुजण जे बराबरि आहे। सीलरो साहिबु आउं न सुञाणा बारी पिताफ़ी, मतिलबु अदरवाइज़ ईअं सुञाणा, पर मुंहिंजी को वाक़फ़ियत उहे न आहे। लेकिन ॻाल्हि जेका हूंदी आउं कंदुसि, जेको कई ऑफकोर्स इट वॉज़ रॉन्ग, हिन में त को ॿ राया कोन्हनि, पर असां वटि माण्हू मारे छॾींदा आहिनि। जी हा, असां वटि अलाए छा छा करे छॾींदा आहिनि। पोइ इलाही लिख छुप में को 6 महीने साल 2 सालनि खां पोइ किथे वञी राजूनी फ़ैसिलो करे पैसा ॾेई जान छॾाईंदा आहिनि। मतिलबु जेका ॻाल्हि हुजे उहो करे माण्हू, त आउं सम्झां त इहो बि हिकिड़ो ट्रेंड सुठो नज़र आयो। हू त उहो आहे, हू जेको ॾाढो आहे उन वटि इहो असां वटि ट्रेंड आहे त हू कंहिंखे बि धक हणी छॾे, गार ॾेई छॾे। पर इहो ट्रेंड बि ठीकु आहे। तव्हां हुनखे सोशल मीडिया खे क्रेडिट ॾियो पिया, ऑफकोर्स पब्लिक ओपिनियन आहे, उहो हिकिड़ो फैक्टर आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे। लेकिन माफ़ी फौरन वठणु ऐं उते ई भरियल मजमे में वञी, इहो आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे। मीर एजाज़ टालपुर टंडो ॼामो हूंदो। जी टालपुर साहिबु, छा चवणु चाहींदा? अगरि तव्हांखे काइद साहिब खे सलाम हुजे। काइद साहिब खां सुवाल आहे, काइद साहिब असांजो इंतहाई दाना एंकर आहे, सुञाण दोस्त आहे असांजो। ॿुधंदा आया आहियूं इहो जेको बनाना रिपब्लिक, त असां मूं त कॾहिं कोन ॾिठो आहे। छा पाकिस्तान असांजो मुल्क जेको आहे उनखे जेकॾहिं असीं भेटूं त उन में कुझु ख़ूबियूं हुनजूं आहिनि या न? मिसाल आहे, असांजो हुकुमरान त चए थो हिते जमहूरियत बि आहे, अमन अमान बि आहे, इंसाफ़ बि आहे, हर शइ, पर असां रेस्ट जेको आहे बाक़ी असांजा जेके आहिनि ॾिसंदा कारोबार में मुलविस आहिनि। असांजा हुकुमरान, असांजा इदारा कारोबार में मुलविस आहिनि। हिते स्टेट एजेंसियूं आहिनि, बिल्डर्स आहिनि, तंहिंखां पोइ हरदार करप्शन आहे, हिते पोस्टूं विकामनि थियूं, हिते लॉ एंड ऑर्डर जी स्थिति आहे। ॾिसो जेको आहे माण्हुनि खे अगवा करे ठाहिनि पिया, त रिपब्लिक बनाना ऐं असां में केतिरो फ़र्क़ु हूंदो? जीअं कोन फ़र्क़ु ढूंढिए इहो सुवाल जवाब महिरबानी। ठीकु आहे साईं। मीर साहिबु, कुझु इस्तिलाह असां वटि इस्तेमालु थींदा आहिनि जेके अगरि हुनजी बिल्कुलु लफ़्ज़ी माना में वञूं, एक्चुअल माना में वञूं, लफ़्ज़ी न, एक्चुअल माना में वञूं त बनाना रिपब्लिक सां तस्वर इहो अचे थो त उते को बि रियासती इदारे जी का ग्रिप न आहे, लाक़ानूनियत आहे बेसिकली। मतिलबु माफ़ियाज़ आहिनि, उहो पंहिंजे ऐं उहो ई हुकूमतूं हलाईंदियूं आहिनि। हुकूमत हिकिड़ी नाले मात्र शइ हूंदी आहे जेके केरु नथो पुछे। बेसिकली अगरि पाण एक्चुअल जेको ही टर्म वजूद में आई इस्तिलाह बनाना रिपब्लिक, हू हिन हवाले से। लेकिन ऐं ईअं हो बि हुते असां वटि ईअं न आहे हिन हद ताईं। हिते माफ़ियाज़ आहिनि, ड्रग माफ़िया आहे, मंशियात हले पई खुलिया, धाड़ियल माफ़िया आहे, मुख़्तलिफ़ माफ़िया, लैंड माफ़ियाज़, फलाणा माफ़िया, ढमकाणा माफ़िया। लेकिन असां वटि अञा बि रियासती इदारनि वटि एतिरी ताक़त आहे त जॾहिं चाहिनि, चाहत न हुजे पोइ ॿी ॻाल्हि आहे, जॾहिं चाहिनि त हू हुनखे डिसमेंटल करे सघनि था। मिसाल हिकिड़े तरीक़े जी, जॾहिं लंडन वारो भाईजान हिते कराची ऐं हैदराबाद हूंदा त हिकिड़ी माफ़िया हुई, हिकिड़ी पैरेलल स्टेट हुई, हिकिड़ी मुतबादिल रियासत हलंदी कराची हैदराबाद में, जंहिंखे वञे मारे छॾियो, जंहिंखे हीअ करे भत्ता आहे। उहो जॾहिं रियासत चाहियो ख़तमु करे छॾियो। धाड़ियल माफ़िया आहे, जंहिं ॾींहुं रियासत चाहींदी, अञा ही धाड़ियल एतिरा ॾाढा न आहिनि जो रियासत सां विड़ी सघनि, जंहिं ॾींहुं चाहींदी मंशियात ख़तमु करे सघे थी। सो तव्हां हिकिड़े लिहाज़ खां चई सघो था, लेकिन उहे न आहे असां वटि। असां वटि अञा बि असांजे रियासती इदारनि खां ही माफ़ियाज़ ॾाढियूं न थियूं आहिनि। पर जॾहिं आउं चवां थो जॾहिं चाहींदा इदारा ही ख़तमु थी वेंदा, पर चाहत कॾहिं ईंदी उन ते मीर साहिबु आउं नथो चई सघां। पर चाहींदा त ख़तमु थी सघे थो, पर चाहत जॾहिं अचे, ऐं चाहत सही बि थी सघे थी, ग़लति बि थी सघे। असां सां गॾु हकील मां शिकारपुर मां वकील साहिबु, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। असांजो अली कादी साहिब खां सुवाल आहे
स्पेशली सिंध में जेका डेमोक्रेसी आहे, जेका सियासत हली रही आहे, सिर्फ़ु पीपल्स पार्टीअ जी हली रही आहे। 2008 खां 2025 माना हाणे वेझो ई कंप्लीट थियण वारो आहे सालो, त एतिरे टाइम में जेका असांजी अपोज़िशन आहे मेन, त उहा नज़र ई न आहे। उन्हनि माना पहिरियों त कुझु टाइम कोशिशि कई 8 खां पोइ, कुझु न कुझु फाइट कंदा हुया, कुझु टाइम खां ॾिसूं था पोइ इलेक्शननि खां त चुप थी रही रहिया आहिनि। ॿियो इहो इन में इहो ई आहे त जेका पीपल्स पार्टी खटे थी, जेको उन जे अपोज़िट वोट पए थो, उहो बि त हज़ारनि लखनि में आहे, करोड़नि में आहे साईं। ईअं त न आहे त सिर्फ़ु पीपल्स पार्टीअ जा वोट आहिनि, हुननि जा आहिनि ई न। त अपोज़िशन हर इलाइक़े तक जा कढंदो, तव्हांखे हज़ारे वोट उन्हनि जे मुखालफ़नि जा बि वोट मिलंदा, जेका लखनि करोड़नि में आहिनि माण्हुनि जो अवाम। उन्हनि माण्हुनि खे नज़र अंदाज़ कयो थो वञे, फ्री हैंड ॾिनो वियो आहे। जेको MP आहे माज़ीअ में पीर पागरी साहिब वटि वियो, साईं हाणे असां माज़रत आहे, असां हाणे PPM में वञूं था, छा मथां खां असांखे माना ख़बर पई आहे त तव्हां 10 साल न ईंदव। कोड़ो फ्यूचर में तव्हांखे सम्झ में अचे त अधिकारी साहिब खे को टर्म या कुझु का अहिड़ी चेंजिंग थींदी, इहो ई हलंदो पियो। साईं आहे त डिघो इनजो जवाबु ठहे थो सवाल जेको तव्हां कयो, पर मुख़्तसर करण जी कोशिशि कयां थो। त ॾिसो, पीपल्स पार्टी ZAB खां पोइ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां पोइ हिकिड़ी इंतिहाई मक़बूल पार्टी हुई। जंहिं महिल हिते नेशनलिस्ट बि हुआ, पीर साहब पगारा बि हुआ, पर पॉपुलर जेका पार्टी, जेके इंतिहाई पॉपुलर पार्टी हुई, ही बि हुयूं, पर को भेट न हुई। तव्हां कॉलर आहे छा? जी आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? Thank you very much, Yasir. I just want to add on the Prime Minister जी मुलाकात जे हवाले से तव्हां रिपोर्ट कयो। That meeting has lasted for a couple of minutes. So what does it signify? Americans जो सिर्फ पाकिस्तान के हमारे security या defense concerns and बाकी for the sake of public welfare या civilian setup जे हवाले सां उन्हनि जो को ख़ास interest न आहे, जंहिंजे करे अमेरिका जी का ख़ास तवज्जो when it comes to Prime Minister कोन्हे को। And the visuals जेके available आहिनि उनमें बि it seems the US President appears to be in a much haste or in a hurry, it seems not to be very much interested. Qadi Sahib ji ne the chart take hai. Thank you very much, Yasir. ठीक है आमिर साहब। ऐं अकील साहब, अकील साहब मूं गुज़ारिश पे कई त पीपल्स पार्टी इंतिहाई मक़बूल पार्टी हुई। पोइ छा थींदो रहियो 88 खां पोइ, जी पाण माज़ी में घणो 88 खां पोइ छा थींदो रहियो त एस्टाब्लिशमेंट पोइ हिते हिकिड़ा, छाकाणि त 85 में पीपल्स पार्टी बाइकॉट कयो त ही मुख़्तलिफ़ ज़िलनि में, तालुक़नि में हिकिड़ा नयूं शिकलूं ऐं नवां धुरियूं शख़्सियतूं उभरी साम्हूं आयूं। पोइ एस्टाब्लिशमेंट हुननि ते हथु रखणु शुरू कयो। हिते MQM बि कराची वजूद में अची वई। त पोइ छा थींदो हो त हुननि खे सभिनी खे किंगरी हाउस जे इर्द गिर्द जमा कबो हो, ऐं हिते MQM हूंदी त हुतां हू गॾाए हुननि खे पोइ जेका मदद थी सघंदी हुई थींदी, ऐं पोइ ही करियल थींदा। को पॉपुलर पॉलिटिकल फोर्स एस्टाब्लिशमेंट हिते पैदा थियण ई न ॾिनी, छाकाणि त किंगरी हाउस में बि चाहे स्टार्ट कयूं जाम सादिक मरहूम खां वठी पोइ मुज़फ़र शाह साहब, पोइ वींद अरबाब रहीम ताईं, हिते हुननि कॾहिं कोशिशि न कई त को जे पंजाब में हुननि पीपल्स पार्टी जे साम्हूं नवाज़ शरीफ़ खे उभारियो, जेको हिकिड़ो पॉपुलर थी वियो अल्टीमेटली, छाकाणि त हुन गवर्नेंस कई, डिगी दास्तान आहे, हू हिकिड़ो पॉपुलर फेस थी वियो पंजाब में। सिंध में इहो एस्टाब्लिशमेंट कॾहिं न कयो। पीपल्स पार्टी जी पॉपुलैरिटी खे हू न, बल्कि हू जॾहिं ही अहिड़ी हुकूमतूं हुन जे मुतबादिल ईंदियूं हुयूं त वेतर पीपल्स पार्टी जी मक़बूलियत वधी वेंदी। त ॻाल्हि इहा आहे त पोइ जॾहिं 2000 बीबी जी शहादत खां पोइ त चयो बसि हिननि सां ई अंडरस्टैंडिंग एतिरी सुठी थी वई त पोइ आसरा मिलंदा हुआ। ही तव्हां पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ जेके बि हाणे जेके थोरा रहिजी विया आहिनि, इलेक्शन ॾेखारण लाइ आसरा मिलंदा हुया, इलेक्शन जे वेझो अची हिननि खे आसरा मिलंदा हुआ। ऐं हींअर जेके पोइ कई माण्हू त इन करे छॾे पीपल्स पार्टी में ई हलिया विया, त इहे आसरा आहिनि, हू अॼु बि मिलंदा हूंदा न, अञा बि कुझु त आहिनि ॿाहिरि। त हिननि खां तव्हां हींअर बि पंहिंजे मुंहुं वञी पुछो त हू तव्हांखे ॿुधाईंदा त आसरा मिलनि था, पर आख़िरी मिनट ते पोइ चइबो आहे न बसि पीपल्स पार्टी ठीकु आहे, छा ज़रूरत आहे मुतबादिल पैदा करण जी। हीउ जेको मुतबादिल सेटअप मूं अर्ज़ु कयो त मुतबादिल पॉपुलर फोर्सनि में पाण ई थी अचे पैदा, उहा ॿी ॻाल्हि आहे। पाणे थी वई त पाणे थियणु केरु ॾींदो त
उहो खरे अलॻि बहस आवाम आहे। करे सघे थी अगरि करे हा, अगरि ईअं थी वियो त ज़ाहिर आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त जेको एंटी पीपल्स पार्टी वोट आहे उहो मौजूदु आहे, केतिरो आहे केतिरो न आहे, उन ते बहस नथो कयां, लेकिन उनजी बहस त तॾहिं कयूं जॾहिं वोट ईमानदारी सां ॻणिया वञनि। यस फॉर्म 47 न निकिरे त पोइ त ख़बर पए न साईं। यस हिते त आमिर अली आमिर साहब शायदि चवण ई चाहिनि पिया त ट्रम्प तकड़ में हो, तकड़ में हो, सही, रोड ते बि रोड ते बि या ईअं गैलरी में वेही त एतिरी ॻाल्हि थींदी 36 सेकेंडनि जी बि और केतिरी थींदी। ऐं को एजेंडा पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं माण्हुनि जी भलाई जी त एजेंडा बि कोन हो। ऐं इहो त असांजे हुकुमराननि खे पाण सोचणु खपे, ट्रम्प छो सोचींदो अगरि इहो चवणु चाहिनि पिया साईं। ऐं हींअर त एजेंडा हो गज़ा, उन ते बि अलाए को खड़तेल बि निकितो अञा ताईं कोन्हे। एग्ज़ैक्टली, अञा उहा त हिकिड़ो वॾो सवाल या निशान त थिए बि थिए या थिए। अच्छा, वरी हिकिड़ो इंट्रस्टिंग फ़ैसिलो आहे असांजे इस्लामी नज़रियाती काउंसिल मां, चवनि था विथहोल्डिंग टैक्स जेको आहे उहो गैर शरई आहे। ऐं FBR चयो त असीं हिनखे चैलेंज कंदासीं। सो साईं हाणे ही पंहिंजी डोमेन में नथा अचे मसइलो, छाकाणि त ही शरई पंहिंजो को आहे एक्सपर्टीज़ आहे त पाण छा ॻाल्हायूं। जी हा, पर मुल्क जी हालत त अहिड़ी थी वई आहे न जो प्राइम मिनिस्टर साहिबु वरी IMF खे चवनि था त ॿिया असांजे सैलाबनि खे कंसीडर कयो वञे। इहो त करणु खपे न सही, ऐं मतिलबु IMF खे कंसिडर करणु बि खपे, छाकाणि त एतिरा हाणे चवनि था 40 लख माण्हू शायदि पंजाब में मुतासिर थिया। यस सो ज़ाहिर ऐं असां वटि फसलनि जो ज़रात जो तमामु घणो नुक़सानु थियो हूंदो, असांजी प्रॉब्लम त ईंदा ऐं IMF खे कंसिडर कंदी बि, आउं सम्झां थो। बाक़ी ही जहिड़ो ख़तमु नथो थिए BISPR वरी आसपा भुटो चयो आहे त BISP जे थ्रू ई ॾियो। ज़ाहिर पीपल्स पार्टी कल्ह बि पाण डिस्कस कयो, पीपल्स पार्टी जी इहा ख़्वाहिश हूंदी ऐं राइटली सो त बेनज़ीर जे फ़ोटो सां गॾु बीबी जे फ़ोटो सां गॾु पंजाब में पैसा विरहाया वञनि। हू चवंदा असांजे वटि पंहिंजी मोहतरमा आहे मरियम नवाज़, असीं हुनजे फ़ोटो सां गॾु नेचुरल आहे, ज़ाहिर हू सरकार में आहिनि, चवंदा पैसा त असीं ॾियूं था। असां वटि त अजीब तस्वर हूंदो आहे न, हुकूमतूं सम्झंदियूं आहिनि हुननि जो पैसो आहे, यस हुननि जो दरअसल हूंदो कोन्हे। ज़ाहिर आहे अक्सर बेशतर उहो अहसान सम्झो वेंदो आहे त भई इहो बि माना हिकु क़िस्म सां। ऐं सभु जेको ई वाक़ियो थियो KP वारो, हिन ते ज़ाहिर डस्ट सेटल त न थी आहे जहिड़ो जहिड़ो हले थो पियो टेररिज़म जे हवाले सां, इहो जेको वाक़े जे हवाले सां। अॼु KP जो प्राइम मिनिस्टर जा कोऑर्डिनेटर KP जा चवनि था पिया त भई KPK में मसइलो आहे, माण्हू जेके आहिनि उहे पनाह था ॾियनि, असां उन्हनि खे माना तंबी था कयूं, त माना रिक्वेस्ट था कयूं हिकिड़े क़िस्म जी त भई तव्हां टेररिस्ट खे पनाह न ॾियो ट्राइबल एरियाज़ में, हाणे ज़ाहिर पोइ कोलैटरल डैमेज थियनि था। सही, हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हू किथां अचनि पिया जो हुननि खे पनाह पई ॾिजे, अफ़गानिस्तान मां अचनि पिया न, किथां पिया अचनि। त मुंहिंजो सुवाल वरी उहो ई आहे त छो असीं हिनखे सील छो न पिया करे सघूं अञा ताईं, अफ़गान पाकिस्तान बॉर्डर खे असीं सील छो न पिया करे सघूं। बिज़नेस हले थो न, बिज़नेस त जबलनि मां त कोन्ह थींदो हूंदो न, उहो त ट्रकनि ऐं बसनि मां, उहो त असांजे ज़ाहिर नेचुरल रूट मां जेके बॉर्डर जेके आहिनि, जेके बॉर्डर्स आहिनि उन मां थींदो हूंदो न। उहो जबलनि मां त गॾहनि ते उहो ज़मानो त कोन्हे जो स्मगलिंग थींदी। त ही हाणे त अचनि पिया, पोइ हाणे इहो तव्हां हुननि जा ट्रेडिशन्स आहिनि, उन्हनि जी मिटी माइटियूं आहिनि, ही जेको ख़ुदि हुते ई कुझु न पिया करे सघनि, अफ़गान तालिबान बि TTP जो कुझु न पिया बिगाड़े सघनि, छाकाणि TTP ओढ़ई पठाणनि जहिड़ा हुअनि, हू चवंदा अफ़गान मतिलबु ॿोली त साॻी आहे न, हू चवंदा मतिलबु ठीकु आहे तव्हां सां विड़ी वठंदासीं। पाकिस्तान लाइ ज़ाहिर आहे इहो वॾो हिकिड़ो डायलेमा त क्रिएट थी आहे। पर सभु हाणे जेकर पंहिंजी ॻाल्हि शुरूआति कई हुई, सऊदी अरब सां जेको मिलिट्री पैक्ट थियो, बार बार सुवाल ज़हन में हिन में ई थो अचे त थोरो न थोरो कुझु न कुझु त इसराइल खे महसूसु थियो हूंदो, को कुझु बहुत क्रिएट थियो हूंदो, कुझु अमरीका खे कुझु क्रिएट थियो हूंदो, पर उहो किथे महसूसु नथो थिए। यार पाकिस्तान मां अमरीका खे भउ कोन थींदो, भउ त न थींदो, पर माना हिकिड़ो मिडिल ईस्ट जो शिफ्ट त माना इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे त इहो सभु कुझु खुदरो थिए पियो, एग्ज़ैक्टली, या अमेरिका जे अंदरि बि WW ऑपरेट पई करे। मतिलबु आउं कॉन्स्पिरेसी थ्योरी न पियो ॻोल्हियां, लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेतिरो ब्लेटेंटली डोनाल्ड ट्रम्प जंहिं अमेरिका जे अंदरि अमेरिका जी समूरी वैल्यूज़, यानी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ स्पीच, ह्यूमन राइट्स, फलांड सभिनी खे ज़ीरो करे ते लथल आहे, उहो छा इहो ॾिसे न पियो सॼी दुनिया में छा पियो थिए। हाणे ओचितो टर्न वठी चए थो त यूक्रेन जा हिसा वापसि वठाईंदासीं रशिया मां, रशिया बि चई ॾिनो अॼु त ठीकु आहे, पोइ बसि जंग आहे। ट्रम्प इज़ मतिलबु आउं हिन में
ही गोर्बाचोव त सोवियत यूनियन में चयो वियो त ही सोवियत यूनियन टुटी वियो, गोर्बाचोव जी जेको प्रस्तावक आहे हू जेके हुन सोवियत यूनियन खे गोर्बाचोव थोरो लिबरल ठाहिण जी कोशिशि कई यस त उहो सोवियत यूनियन टुटी टुटी पियो। ही अमेरिका खे डोनाल्ड ट्रम्प थोरो डिक्टेटरशिप आणण जी कोशिशि पियो करे, ऐं ख़बर न आहे टुटंदो या न टुटंदो उहो त मूंखे ख़बर न आहे, लेकिन ही सॼी दुनिया जो अमेरिका जो हुलियो बिगाड़े पियो। हाणे हाणे यूक्रेन त यू टर्न वठी छॾी त रशिया चयो ठीकु आहे पोइ छाजी संगत आहे प्यूटन, मतिलबु आई एम सेइंग कि ही भले कुझु बि क्लेम करे डोनाल्ड ट्रम्प, हिन जे हथां तेज़ी सां दुनिया जी ग्रिप निकिरे पई। ठीकु आहे सर, वरी बरवाली साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में गौर में